कुछ ॾियारनि जे ठापुर खां पोइ अपाची खाते ऐं ज़िले इंतज़ामिया हिकु भेरो ॿीहर सखर पुलिस जे मदद सां बैराज मां निकिरंदड़ 3 केनालनि राइस केनाल, दादू ऐं खीरथर केनाल ते रहंदड़ हज़ारे खानदाननि खे लॾाइण लाइ ऑपरेशन शुरू कयो। इंतज़ामिया सालनि खां केनालनि ते आबाद थियलनि जा क्रेन मशीन वसीले केतिरा ई कचा पका ऐं कखावा जुगाड़ ठाहे पट कया, जंहिंजी मज़ामत कंदे मुतासिरनि डंडा खणी सिटी बाईपास ते पहुची एहतिजाजी धरणो हणी टायर साड़े क़ौमी शाहराह बंदि कयो। जुगा विञाइण बैदि एहतिजाज कंदड़ मुतासिरनि खे रोडनि तां उथारण लाइ अवाम जे मुहाफ़िज़नि ॻाल्हियुनि जो रस्तो वठण बदिरां ताक़त जो मुज़ाहिरो कयो ऐं मथां लठबाज़ी, फायरिंग ऐं गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल करे केतिरनि ई मुज़ाहिरीन खे फटी करे विधो। उन दौरान मछर मुज़ाहिरीन बि हथ आयल कुझु अहलकारनि खे सटको ॾिनो, जंहिं करे इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस अहलकारनि कवरेज लाइ पहुतल सहाफ़ियुनि खे बि कवरेज खां रोकण जी कोशिश कई, पर कैमरामैननि ऐं फोटोग्राफरनि पंहिंजे कैमरा जे अख में पुलिस जे वहशाणी कार्रवाई महफ़ूज़ करे वरिती त पाण खे अच्छे कार्य जो मालिक सम्झंदड़ अहलकारनि मथां डमिरजी करे सहाफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़नि खे रोकींदे तशद जो निशानो बणायो। बेघर थींदड़नि दाहूं कंदे ॿुधायो त पीपीए जा चूंडियल एफज़ी मुतबादल प्लाट ॾियण वारे वाइदे तां फिरी करे नाहक कराइनि पिया। असां एरकेशन वारनि पैसा वठी असां खां फुरे, हाणे जॾहिं उहे पैसा वठूं हलिया विया आहिनि, असां 20-25 साल वेठा आहियूं। हाणे जे 50 फुट जो वरी असां जूं जायूं था ड्राहिनि, घर था ड्राहिनि, बचड़ा नंढड़ा, असां हिन महिल काॾे वेंदासीं? पंहिंजे बच्चनि जो त सोचनि, असां सां ज़ुल्म छो था कनि? सॼियूं असां जूं घरियूं ड्राहे तबाह कनि, ॿुधा न सुधारण जो अचे, मिशनियूं बीठियूं चे वारो कर घर पधर कयो। असां त पंहिंजे हक़ ॾिनो आहे, पैसा ॾेई वरितूं जायूं। एरकेशन वारनि वरिता न अचनि, एरकेशन वारा अचे साम्हूं ॻाल्हाइनि, एरकेशन जूं जायूं, एरकेशन जूं जायूं हे असां सां ज़ुल्म करे छॾिया अथऊं। साईं असांखे 20-25 साल अॻे न पहुतो, हाणे जे ज़ुल्म चालू कया अथनि। हेड़ो न हक़ असां ग़रीबनि सां छो न ॿुधा न सुधारण? कल्ह आहिनि 20 गाॾियूं आहिनि, दाबो ॾेई वरी अॼु अचे मिशनियूं मथां झलियूं अथनि। ॿ गोलियूं हलायूं तो मथां, 2-3 फटी छानि, ॿारनि खे लॻियूं, नंगनि खे लॻियूं, बचड़ा नंढड़ा, अॼु वॾा नुक़सान कया अथऊं। हे ज़ुल्म असां सां ईअं छो थिए? जी कोई ॿुधे ई नथो, हर कोई अचे थो वोट वठूं हलियो थो वञे। हाणे असां हे हालत थी आहे। हाणे असांखे घटि में घटि 10-15 साल थी विया आहिनि हिते रहूं था, प्लाट नथा ॾियनि, ईअं चई हर कोई हलियो थो वञे। इलेक्शन 2-3 चकर हलिया आहिनि, ॿियो थियो इलेक्शन वठी आहिनि, वोट वठी आहिनि, हर सभु असां कुझु ॾिनियूं, कोई न आयो आहे मामा, कोई न आयो आहे। असां बाक़ी हाणे कंहिंजे सहारे वियूं? असां जंगल खां छुटी आया आहियूं, हिते पंहिंजे में पीपी खे खणायोसीं, ॿियनि खे खणायोसीं, हर कंहिंजी असां मदद ॾिनीसीं। पुलिस जे तरफ़ूं गोलियूं असांजे मथां फायरिंग करे आहिनि, हमरान खे गोली लॻी आहे, उहे हाणे अस्पताल विया आहिनि। जेसिताईं जॻह न मिलंदी तेसिताईं असां हिते वेठा आहियूं। जीअं असांखे प्लाट ॾेई छॾियो या किथे असांखे घर ॾेई छॾियो त असां हुते हलिया आहियूं। पीपल्स पार्टी जो इहो अहद थियल आहे, रोटी कपड़ा और मकान, उन जे बजाय ग़रीबनि जा घर ठाता अथऊं। 1000-1200 घर अॼु ठाहे विया आहिनि। पुलिस आसू गैस बि हलायो आहे। असां अपील कयूं था सदर खे, वज़ीर आला खे, सिंध वज़ीर आला खे अपील था कयूं त जेको ग़रीबनि जा घर न ठाहिया वञनि। हरकत ई इन्हनि जी आहे न साईं, इन जे करे कमिश्नर खे ॿियनि खे वांगार वही जेको ग़रीबनि जा घर ठाहिया। नाजाइज़ी कयो इतला न पहिरियों चवंदो असां तव्हांखे प्लाट ॾींदासीं, असां हुन ते मुतमिन थियासीं, कोई असांखे इतला न ॾिनो, असांजा नाजाइज़ जे घर ठाहिया अथऊं। घर खां पोइ पुलिस तव्हांजे फायरिंग कई आहे, असां रोड बंदि कयो आहे। पुरमन हिते हक़ हर कंहिंजो, असां हिते आयासीं, असां रोड बंदि कयोसीं, तीअं आई आहे पुलिस, असां गोलियूं हयूं अथई, हे मथां फाड़िया अथई, हथनि में धका हया अथई। पुलिस असां नाजाइज़ी कई आहे, हुकुमरान बि असां नाजाइज़ी कंदा। पहिरियों असांखे चऊं तव्हांखे असां प्लाट ॾींदासीं, असांखे कोई ॿुधायो नथो तव्हांजे घर छो था ठाहियूं। पहिरियों असांखे चऊं तव्हांजा घर न ठाहींदासीं, तव्हांखे प्लाट ॾींदासीं, मुआवज़ो मिलंदो 50 फुट जो, 50 फुट ख़ाली कयो आहे। हाणे असांजा घर मुकमल ठाहिया अथऊं ऐं वधि असां नंढड़ा ॿार ज़ख़्मी थिया आहिनि, जॻहियूं भितियूं किरियूं आहिनि, जायूं किरियूं आहिनि, नाजाइज़ी किरनागरियूं मशीनियूं आहे करे ऑपरेशन शुरू कयो, इतला बग़ैर इतला जे पुलिस घुराए नाजाइज़ी माण्हुनि खे प्रेशर ॾेई करे असांजे मथां वॾो ज़ुल्म कयो आहे हिन हुकूमत। ढाले लाइ असां ग़रीबनि खे तबाही हिननि करे छॾी आहे। वॾा ॾोह असां ग़रीबनि खे असां हक़ ॾियनि, असां सां नाजाइज़ी कई अथऊं, असां सां नाजाइज़ी कई अथऊं, असां सां तमामु वॾा ज़ालिमनि असांखे हक़ ॾियनि, असांखे पोइ असां वेंदासीं, न वेंदासीं मरंदासीं, न छॾींदासीं। न आहे न सुप्रीम कोर्ट जो, न आहे कुझु बि न आहे, इहो कूड़ आहे। अचण सां ई घर ठाता अथऊं, असांखे पंहिंजो हक़ ॾियो वञे, पंहिंजो हक़ ॾे, असांखे पंहिंजो प्लाट जा जायूं असां हक़ ॾियनि, पोइ लॾींदा, न त मरंदा वेठा। उन बेरहम ऑपरेशन खां अॻु सखर जे अॻूणे कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच जे दौर में बि मुख़्तलिफ़ मरहलनि में केनालनि ते अॾियल घर ड्राहिण लाइ ऑपरेशन शुरू करे अध में रोकिया विया। इंतज़ामिया जी ख़ामोशी ॾिसी सभिनी खे लॻो पए त ॻाल्हि आई वई थी वई आहे, पर शायदि केनाल ख़ाली करण जो मिशन ॾेई सखर में मुक़ररु कयल नए कमिश्नर मोहम्मद उस्मान चाचड़ पंहिंजे मुक़ररी जे ॿिए ॾींहं ते इंतज़ामिया जो इजलास कंदे उन जी ठीक ठाक ख़बर वरिती।
ॿुधाइण वारा ॿुधाइनि था त इजलास में डीसी ऐं एसएसपी खां उन मामले ते सख़्त पुछाणो पिणु थियो। खेनि सुप्रीम कोर्ट जे फैसले ते अमल में देर करण ते ॿुधणी बि पई। आख़िर इजलास में वरी बेरहम ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन फैसले जे हिकु ॾींहं खां पोइ सुबुह जो साजिर सां ई क्रेन मशीनुनि सां गॾु आपाशी अमलो पुलिस अटाला साण करे केनालनि ते पहुतो ऐं अखि खुलंदे ई केतिरा ई घर धणी बेघर थी चुका हुआ। ॾिसंदे ॾिसंदे घर ठाहिण वारो ऑपरेशन छिकताणे ख़ौफ़ वारी सूरताल अख़्तियार करे वरिती। बेघर थियलनि मज़ामत कंदे एहतिजाज जो रस्तो अख़्तियार कयो ऐं सिटी बाईपास, मिलिट्री रोड ऐं भर पासे वारा सभु रोड बंदि थी विया। बंदि थियल रोड खोलाइण लाइ डीसीए जे इजाज़त सां पुलिस एक्शन कयो ऐं हर पासे दाहूं कुकियूं थी वियूं। घरनि खां बेघर थींदड़ मुज़ाहिरीन ते तशदुद बावजूदि पुलिस जो हाउ न ठहियो ऐं हथे ख़ाली एहतिजाज कंदड़नि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। एयरपोर्ट थाणे ते सूबेदार अब्दुल हकीम लांघा जे फरियाद ते 100 खां वधीक सुञातल ऐं अणसुञातल मुज़ाहिरीन ते एहतिजाज करण जे ॾोह में दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल थियो ऐं कुझु गिरफ़्तारियूं पिणु थी चुकियूं आहिनि। फरियादी एफआईआर में ॼाणायो आहे त केनालनि ते गैर क़ानूनी घर ॾींदड़ कानून हथ में खणी रोड ब्लॉक करे अहलकारनि ऐं आम माण्हुनि खे मार कुट कई ऐं गाॾियुनि ते पथरा करे बाहियूं ॾेई दहशतगर्दी कई। पुलिस केस दाख़िल करण बावजूदि एहतिजाज दौरान गिरफ़्तार कयल मुज़ाहिरीन जी अञा ताईं गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई, जंहिं करे संदन वारस परेशानीअ में वरतल आहिनि। उन सॼे मामले जो जाइज़ो वठिजे त कहाणी इहा बीहंदी त आपाशी अमले जे कुझु ॾोकड़ वठी सखर विराजमान निकिरंदड़ केनालनि जे कपरनि सां गैर कानूनी आबादियूं करायूं। 2010 जे महाबोर बैदि आपाशी खाते महसूस कियो त ही आबादियूं गैर कानूनी ऐं हानिकार आहिनि। सुप्रीम कोर्ट सॼे मुल्क में दरियाउनि ऐं आबी ज़ख़ीरनि तां हद दख़लियूं हटाइण जो हुकुम ॾिनो हो। इंतज़ामिया उन फ़ैसिले ते अमल कयो, रहवासियुनि एहतिजाज कयो ऐं मार कुट बैदि मामिलो केसनि ताईं वञी पहुतो। उन सॼी सूरत हाल में मामले जो आगाज़ आपाशी खातो पारसा बणिजी बेॾोह ॻणियो पियो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार पहिरियां उन मामले जी जांच कराए त केनालनि जे कपरनि ते गैर कानूनी आबादियूं कॾहिं कीअं ऐं कंहिंजी इजाज़त सां थियूं, रहवासी केतिरा ॾोकड़ ॾेई उते आबाद थिया, पोइ उते रहंदड़नि खे मुतबादल रिहाइश ॾियारे मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करायो वञे, जीअं बंदरवाल वारो मामिलो बिना कंहिं नुक़सान जे पुॼाणीअ ते पहुचायो वियो हो। कैमरामैन जीएम महर सां गॾु मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।